मुझा दोस्त अजीज हकीकत के समझण जी कोशिश कर इन अना जे मुजस्समे मान करो इन फदाई मान करो इन तकब्बुर मान करो इन हठ मान करो जे दौलत ते नाज तो करी या दौलत का दुकान हलदी जे हुस्न ते नाज तो करी वो हुस्न का दुकान हलदो जे कुर्सी ते नाज तो करी या कुर्सी का दुकान हलदी जन दोस्तन ते नाज तो करी ये दोस्त का दुकान हलदा सफाई जमीन जे मथों भी रहदा मिड़ई तो के कुले कांदी थी करे वडी खंड खोटे अंदर उन में दफन करे पांजी हथन सा पांजी बेवफाई जो सबूत नहीं करे अकेलो तन्हा मुकाम में छदे मोटी ईदा दुनिया वारा बेवफाई जी इंतहा कंदा जने ओहे मिड़ई छदे मोटदा उते बियो कोई कोन ईदो त अमना जो जिते मिड़ई छदे वींदा मित्र छदे वींदा माइट छदे वींदा दोस्त छदे वींदा अजीज छदे वींदा मिड़ई छदे वींदा मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उते अची करे तोखे दिल जा दीदो सादन लफ्ज़न में बहरानी जे माहौल में समझाया जेडी मन मलाइका तोखा पुछंदा मर रब्बुक तो जो रब केरा तुझे आदो कुछ भी कोन होदो पाणी बुधाइणो पवंदई त मुंहिंजो रब केरा जॾहिं दीन जे बारे में पुछंदा तोखे पाणी बुधाइणो पवंदो छो त दीन तुझे आदो पीछो कोन हूंदो सोच त सही पर जॾहिं मुंहिंजे महबूब मदीने वारे दीन जे बारे में पुछंदा मलका नक़ूल फी हक़ हाज़र रजुल इन महबूब जे नाले छा चवंदो होए अखियूं खणंदे त साम्हूं मुंहिंजो मुस्तफा बीठो हूंदो अल्लाह जो पुछंदई नज़र कुछ को नहीं दई मुर्स माण्हू थी जवाब ॾियणो पवंदई दीन जो पुछंदई पंहिंजी हिम्मत करणी पवंदई जॾहिं मुंहिंजे महबूब जो पुछंदई त महबूब साम्हूं हूंदई राज़ कहिड़ो आहे मुंहिंजो अल्लाह ॿुधाए रहियो आहे मां बेनियाज़ मूंखे कंहिंजी परवाह नाहे दीन मुंहिंजो हुकुम उहो कंहिंजो मोहताज नाहे महबूब छो आयो रब तो चवे महबूब खां पुछ त महबूब छो आयो महबूब जवाब ॾेई रहियो आहे मां त असल खां वठी करे पंहिंजे उम्मत जी नंढड़ी तकलीफ़ बि बर्दाश्त करे कोन सघंदो आहियां इहो ई सबब जो मुझे बेनियाज़ रब जे कुरान करीम जे अंदर फरमायो अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम मुझे बेनियाज़ रब जो फरमायो कुरान के खोले दिस कुरान करीम के खोले दिस मुझे बेनियाज़ रब जे ज़ात फरमायो त मुझो महबूब पांजे ईमान वारन आशिकन दीवानन जे मथा कक भी बर्दाश्त को न कंदो मां तोखां सवाल कयां सॼी कुरान जी आयत भी पढ़ सॼो कुरान करीम भी पढ़ ॾेखार किथे लिखियल आहे त मुंहिंजो महबूब दुनिया में कख बर्दाश्त कोन कंदो आहे किथे लिखियल आहे त मुंहिंजो मुस्तफा क़ब्र में कख बर्दाश्त कोन कंदो आहे इन आयत सॼीअ खे पढ़ किथे लिखियल आहे इन आयत में त मुंहिंजो महबूब महशर जे मैदान में मुतलकन फ़ैसलो आहे त किथे भी मुझे मुस्तफा जो गुलाम हुजे जबलन में हुजे जंगलन में हुजे फर्श ते हुजे अर्श ते हुजे ज़मीन जे मथा हुजे या ज़मीन जे अंदर हुजे कब्र में हुजे या हशर में हुजे मुझो मुस्तफा कख भी गुलामन ते बर्दाश्त कोन करे सघंदो
दोस्त अजीज जो कुरान करीम जे अंदर अल्लाह ताला कौम हूद करे जरूर सदियो कौम सालिह करे सदियो कौम लूत करे सदियो या बनी इसराइल करे सदियो अरे या अय्युहल्लज़ीना आमनू करे को न सदियो अल्लाह जे दरबार में सवाल कयोसी ओ मुझा करीम रब तमाम मखलूक तुझी अंबिया भी तुझा उनन जो उम्मतू भी तुझो या अल्लाह जमी अंबिया जे उम्मत जे नेकोकारन खे भी या अय्युहल्लज़ीना आमनू करे को न जमी मुस्तफा जे गुनाहगारन खे या अय्युहल्लज़ीना आमनू करे जमी मौला ही छाके मुझो रब जवाब न रहियो सवाल करण वारा मां गुनाहगारन खे नेकोकारन खे को न ॾिसंदो त पंहिंजे यार जे यारीअ खे ॾिसंदो याद रख छॾ मुंहिंजा दोस्त दीन कुल्लुहु अदब दीन सॼो अदब जो नालो आहे दीन में अदब न आहे त तुंहिंजे इबादत मुंहिंजे इबादत जी काई हैसियत ई न आहे इबादत थोरी हुजे भले पर जे अदब आहे त अल्लाह जे दरबार में क़बूल पढ़ो मानतो चवा सोने पिट जे घोट शाह अब्दुल लतीफ पिटाई रहमतुल्लाह तआला ने फरमायो मदी रखी मन में मदी रखी मन में सनो कदो जन तन जो सरापन दुखो दाखिल को न क्यों मोहब्बत रखी मन में मोहब्बत रखी मन में अदा रटा रोड़ा जन तन जो सरापन अड़कोयोई अखायो कदे गौर कदो कर कदे सोच कदो कर दुनिया जो दस्तूर जह बटन सा दीपोआ उनन बटन सा वठबोआ दुनिया जे अंदर मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात हिसाब दे सिस्टम रखियो हिकड़ी नेकी कंदे दहदे क्यों मिलंदे रमजान में हिकड़ो नफल पढ़दे फर्ज जो सवाब मिलंदो फर्ज पढ़दे 70 फर्जन जो सवाब मिलंदो लेकिन कयामत जे दिहाड़े बेनियाज़ रब फरमायो दुनिया में जेकी कुछ ॾींदो सही हिसाब करे ॾींदो सही पर जॾहिं क़यामत में हिसाब वठंदो सही त अंकन अखरन में कोन वठंदो सही ताराजीअ में तोरे वठंदो सही सोचो थी मुसलमान बाखुदा उगी हिकड़ी कहे मुझे अल्लाह जे मेहरबानी ते ऐ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अज़मत जे कहे हिकड़े पहलू ते बिना गौर करी त तुंहिंजी दिल हमेशा दीवानी थी वजे मस्ता मुझे बेनियाज़ रब फरमायो दुनिया जे अंदर हिसाब सा दीदो सही कयामत जे ॾींहुं हिसाब सा कोन वठंदो सही तोरे वठंदो सही मौला हे दुनिया जो दस्तूर इए नाहे रब फरमाए तो पंहिंजे पाण खां पुछ दुनिया ला कानून ॿियो हूंदो आहे यार ला कानून दुनिया जो भी दस्तूर त सॼी दुनिया हिकड़े पासे ऐं यार हिकड़े पासे जॾहिं यार सां प्यार हूंदो आहे त यार जे यारनि सां भी प्यार हूंदो आहे बेनियाज़ रब तो फरमाए इन करे
भला अल्लाह का सवाल कयो ओ मुझा मौला भला क़यामत जे दिहाड़े इहा मेहरबानी रुगी हुजूर जे उम्मत सां थींदी या सभिनी सां थींदी रब चवे थो सभिनी सां थींदी मौला को सभिनी सां छो अल्लाह चवे थो इन करे जो सभिनी जे बख्शण वारो हिकिड़ो ई हूंदो उलमा खां पुछी ॾिसो उलमा जी कसीर जमायत वेठी आहे मुंहिंजे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवानो हर नबी खे इजाज़त मिली दुआ जी हर नबी पंहिंजी दुआ घुरी छॾी हज़रत इब्राहिम चयो मौला मुंहिंजी दुआ क़बूल कर मुंहिंजे पोयर मां नबी रसूल पैदा कर रब चयो दुआ क़बूल आहे सुलेमान अलैहिस्सलाम चयो मौला मूंखे बादशाही अता कर रब चयो बादशाही ॾिनी मई जॾहिं तुंहिंजे मुंहिंजे महबूब जो वारो आयो रब चयो हिकिड़ी न मुस्तफा तूं टे दुआऊं हर नबी हिकिड़ी मुंहिंजा महबूब तूं टे घुर अच दरबारे मुस्तफा में मुंहिंजे महबूब पहिरीं दुआ कहिड़ी घुरी या अल्लाह मुंहिंजे गुनाहगारनि जी पारत हुजे सुभान अल्लाह सोच त सही हर मां खे बच्चो प्यारो हूंदो आहे हर पीउ खे बच्चो प्यारो हूंदो आहे मुंहिंजे मुस्तफा जे प्यार तां करोड़े अमड़ी कुर्बान करे मुझो महबूब दुआ घुरी रहियो आहे या अल्लाह मुझे गुनाहगार उम्मत जी पारत हुजे दुआ पूरी थी वई बस बी दुआ महबूब जी या अल्लाह मुझे गुनाहगार उम्मत जी पारत हुजे दुआ पूरी थी वई टी दुआ मुझे मुस्तफा फरमायो हिते न पर हुते घुरंदुस अज़ीज़ाने मन अचो हज़रत इब्राहिम खां पुछो ऐ सोना खलील दुआ हिकड़ी मिली उम्मत नबी हुई उम्मत जे लाइ बचाए छो न रखी अचो सुणे सुलेमान खां पुछो सुणे नूह अलैहिस्सलाम खां पुछो जॾहिं हिकड़ी दुआ मिलियव पंहिंजे गुलामनि जे लाइ बचाए छो न रखियव हिकिड़ो ई जवाब ॾींदा असांखे ख़बर हुई त महशर जे मैदान में मुझो रब्बुल आलमीन पंहिंजे यार खे एतिरा पावर ॾींदो जो न यार जे करे कोई नबी जे मञण वारो गुलाम निथण को कोन थींदो मुझा दोस्त अजीज मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना तमाम मोटी पंहिंजे मौज़ू जे तरफ़ अचा त जेसिताईं अल्लाह जो ख़ौफ अंदर में पैदा कोन थींदो तेसिताईं रब ज़ुल जलाल जे कुदरत जी हक़ीक़त बि सम्झ में कान ईंदी अकुली तौर ते सादन लफ़्ज़न में चवां मथे निहारियो सी आसमान नज़र अचे थो केरा जेके आसमान नजर कोन थो अचे सब कंहिंखे अचे थो हेठा का थूड़ी आहे कान्हे का आसमान में को सोराख आहे कोन्हे को कहे बनायो अल्लाह समझ में अचे थो न ऐं मुंहिंजा दोस्त जेकॾहिं इहो हिकिड़ो समझ में अचे थो एॾो वॾो आसमान बिना कंहिं थूड़ीअ जे पार जेतिरो सोराख खां सवा जेको बनाइण ते क़ादिर आहे त पोइ तुंहिंजो मुंहिंजो दिमाग़ छा ते ख़राब थियो छा तुंहिंजे मुंहिंजे हाल खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ संभालण ते क़ादिर नाहे छा पोइ छो विसारियो थो ऐं मुसलमान अखियूं खोल एतिरियूं अखियूं बंदि न कर एतिरियूं अखियूं बंदि करणु मुनासिब नाहिनि जंहिं शइ ते तो नाज़ कयो आहे मां जुमला वरी दोहराईंदो हलंदुसि इंशाअल्लाह ताला छो त कसीर जमायत आहे आशिक़नि जी ऐं नौजवानो छो त मौज़ू फ़िक्र आख़िरत आहे इश्क़ मुस्तफ़ा फ़िक्र आख़िरत जो ई तो नालो इश्क़ मुस्तफ़ा फ़िक्र आख़िरत जो ई त नालो आहे मदीने पाक में खचीअ जे नुखुर ते वेही खचीअ जे तदन ते वेही कहे ॿुधायो अॼु खां 1400 साल अॻु में क़यामत में हीअं बि थींदो
हीअं बि थींदो कंहिं ॿुधायो जो अम्मा आमिना जे लाल ॿुधायो मुंहिंजे मदीने जे ताजदार ॿुधायो उन ई मुंहिंजे महबूब ते इश्क जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ही जेके इश्क जा जेके पठा हुया आशिक़नि जे अंदर में ॿारिया मुंहिंजा बिछड़ा भाउ अखियूं खोल मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो हज़रत सालिबा नालो छा वरितो हज़रत सालिबा उम्र घणी 16 साल उम्र घणी 16 साल नालो छा है हज़रत सालिबा रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे महबूब मुस्तफा जो दीवानो मुझे हुजूर जे ज़ुबान मां खुदा जे खौफ जो ॻाल्हियूं ॿुधंदो अल्लाह तबारक व तआला जे बेनियाज़ी जो ॻाल्हियूं ॿुधंदो हज़रत सालिबा मुझे हबीब खां इजाज़त वठी कंहिं कमकार सां निकतो रस्ते में हिकड़ी नौजवान औरत जेका करे रही हज़रत सालिबा जी पहली निगाह पइजी वई कंधु हेठ करे जॾहिं ॿियो दफ़ो दिल चाहियो हज़रत सालिबा उन विहजण वारी औरत ने हिकड़े सेकंड जे लाइ निहारियो अञा फरमाइनि था त मूं निहारे बस कयो त अंदरूं आवाज़ आयो सालिबा ओ सालिबा इहे अखियूं खणी मुस्तफा जे आॾो कीअं वेहंदे जन अखियुनि सां तो अॼु ख़ैर निहारियो ऐ मुसलमान गौर कर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आशिक़नि दीवाननि ने गौर कर हज़रत सालिबा पंहिंजे पाण खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ईअं चई करे इहा दिल हुज़ूर जे आॾो कीअं खणी हलंदे जंहिं दिल ख़ैर ॾे निहारियो उहे अखियूं कीअं खणी हलंदे जन अखियुनि सां ख़ैर खे ॾिठो अथई हिकिड़े सेकंड लाइ सही सारो कतार रोअण लॻो मदीने ॾे वापसि न मोटियो जबलनि जे तरफ़ हलियो वियो हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो सालिबा कोन आयो ॿियो ॾींहुं गुज़रियो मुंहिंजे हुज़ूर पुछण फरमायो ॿियो ख़बर मां मुस्तफा जो दीवानो सालिबा काथे या रसूल अल्लाह नज़र को नथो अचे मदीने जे कल्ब में नज़र नथो अचे मदीने जे ॻोठनि में शहरनि में नज़र नथो अचे हफ़्तो गुज़री वियो मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो उमर जी मुंहिंजा दिल पर सलमान जी मुंहिंजा का मेहरबान मां मुस्तफा जी ॻाल्हि ॿुधो जी मुंहिंजा आका जबलनि में निकिरी वञो मुंहिंजे सालिबा खे ॻोल्हे असांजो न्यापो ॾेई वठी अचो याद रखी मुंहिंजा दोस्त मुंहिंजो मुस्तफा दूर नाहे मुंहिंजो मुस्तफा परे नाहे रही तूं ये दिल वारी कोठड़ीअ खे इन दिल वारे कनेक्शन खे मुंहिंजे मदीने जे ताजदार सां मिला ओ तूं दूर नहीं जे कनेक्शन नथो मिलाई त तूं करीब भी नहीं जनरेटर में हले बिजली ए रोशनी बिजली जी या काथे ठही इतनी खबर काने सदको वञो बिजली घर वॾो काथे गुडू सखर भला सखर में इन बिजली के का अख आहे थोड़ो ॻाल्हायो कन अथस ज़ात अथस जुबान अथस उन चरीअ खां कीअं पुछो त तूं ठही वेची है गुडू में ॾींहुं कयो वेची इन ॻोठ जो नालो छा आहे गुंडण शरीफ ॾींहुं कयो वेची गुंडण शरीफ में उन परे पासे ऊंदाही लॻी पई आहे हिते मस्जिद में रात में ॾींहुं लॻो पियो आहे त इहा चरी ॿोड़ी ॿूगी हिकिड़ो ई जवाबु ॾींदी ऐं मौलाना ग़ौर सां ॿुध मुंहिंजो ऊंदह सां या रोशनीअ सां वास्तो कोन्हे छा सां वास्तो आहे चवे थी त मूं सां जेको कनेक्शन मिलाईंदो उन वटि रोशनी कंदसि जेको मूसा कनेक्शन मिलाईंदो उन वटि रोशनी कंदसि सवाल कयोसी त तूं त वेठी हई वॾेरी इन में गुडूअ में सखर में कंहिं सां कनेक्शन मिलायो चेती जंहिं मूसा मिलायो जंहिं मूसा मिलायो वरी उन सां जंहिं मिलायो वरी उन सां जंहिं मिलायो चेती जंहिंजो बि कनेक्शन तर कनेक्शन मिलियल उन सां रुॻी पंहिंजी तार मिला
त ॾिस त तुंहिंजो घर मां रोशन कया थी या नथी कया ए बिजली ॿुधाए थी त मां ठही कुटुअ में पई हा पर मुंहिंजूं हज़ार लिंकूं निकलूं हन जंहिं बि लिंक में तार मिलाईंदे तुंहिंजो घर रोशन थींदो भले कच्ची फिटिंग छो न हुजे सादड़ी फिटिंग हुजे तार मिलाईंदे त रोशनी थींदी भली फिटिंग हुजे तार न मिलाईंदे तो ऊंदहि में गुज़ारींदे ये बिजली चवे थी मूसा तार मिलाईंदे त तुंहिंजो घर रोशन थींदो ए अंदर वारी दिल चवे थी त जेकर मूंखे